खबर शामिल कयूं था ब्यूरो चीफ। नाज़रीन, मुहर्रमुल हराम जे महीने में करबला जे शहीदन के भेटा पेश करण जे लाइ थधे पानी जूं सबीलूं ऐं लंगर न्याज़ जो बंदोबस्त कयो वेंदो आहे ऐं नशे आवर जूं शयूं बंद करायूं वेंदियूं आहिनि। तव्हांखे आगाह कंदा हलूं त अॼु मुहर्रमुल हराम जी 7 तारीख़ आहे। साइड सुपर हाईवे थाणे जी हद सुखिया ॻोठ में शराब जे भुते खे पुलिस जी सरपरस्ती में हलायो पियो वञे। तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त सुखिया ॻोठ जे डबल रोड ते सरेआम शराब जो भुतो हलंदड़ पुलिस अहलकार पैसा वठण में मसरूफ़ वीडियो वायरल थी वियो। वीडियो में अवां ॾिसी सघो था त मोटरसाइकिल गश्त कंदड़ 4 पुलिस अहलकार अची शराब जे भुते तां सरेआम पैसा वठी हलिया वञनि था। थोड़ी देर में पुलिस मोबाइल भी पहुंचे थी जेका पंहिंजा पैसा वठण में मसरूफ़ आहे। पुलिस अहलकार शराब जे भुते खे बंद करण जे बदिरां ख़र्चो वठी हलिया वञनि था। इलाइक़े वासियुनि आईजी सिंध, एडिशनल आईजी, डीआईजी ईस्ट, एसएसपी ईस्ट ऐं ॿियनि अख़्तियारनि खां अपील कई आहे त 7 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो आहे ऐं अॼु शराब बंदि थियणु खपे, पर हिन असांजे इलाइक़े में शराब जो भुतो मुकमल बंदि थियणु घुरिजे। वाज़े रहे त शराब जो भुतो बाअसरनि पारां सरेआम 24 कलाक हलंदड़ आहे, जिथां नंढड़ी उमिरि जा ॿार बि शराब ख़रीद करे नशे जा आदी बणिजी चुका आहिनि।